आसिफ साहब, बिलावल साहब, अदी फरियाल साहिबा, मुराद अली शाह साहब, लीडर साहिबान, ज़िंदगी फ़नी अथव। दुनिया जा कब्रिस्तान भरिया पिया आहिनि जिन में उहे माण्हू दफ़न आहिनि जेके जॾहिं ज़िंदा हुआ तॾहिं चयूं त सॼो जग जहान असांजी मर्ज़ीअ सां हले थो, असांजी मर्ज़ीअ खां सवाइ पन बि कोन थो चुरे। ज़रदारी साहब तो कल्ह तकरीर कई आहे, तो सभिनी खे दड़का ऐं दावा ऐं तहमान कया आहिनि, तो चयो आहे त आउं सभिनी खे ठीकु कंदुसि। ज़रदारी साहब ठीकु करण जी दावा त ज़ियाउल हक़ कई हुई, ठीकु करण जी दावा त मुशर्रफ कई हुई, अयूब बि कई हुई, यहया बि कई हुई। ताक़त में त ज़ुल्फ़कार अली भुट्टो बि हो, अॼु किथे आहे? ताक़त में त ज़िया बि हो, मुशर्रफ, अयूब ऐं यहया बि हुआ, अॼु किथे आहिनि? ताक़त में त नवाज़ शरीफ़ हो, अॼु किथे आहे? ताक़त में त इमरान ख़ान हो, अॼु किथे आहे? ताक़त में त केतिरा सिंध जा वज़ीर आला, सिंध जा गवर्नर, केॾा केॾा माण्हू हुआ, केॾियूं केॾियूं अजगर जहिड़ियूं शख़्सियतूं, केॾा शहपर, केॾियूं गाॾियूं, केॾा धूड़ उॾाईंदड़ रस्ता, केॾा हथियार, केॾा दबदबा, केॾी सघ हुई, अॼु किथे आहिनि? ज़रदारी साहब सुभाणे जॾहिं तारीख़ पाण खे दोहिराईंदी, तव्हां ऐं असां न हूंदासीं त अहिड़ो कमु करे वञूं जो असांजी मज़ार ऐं असांजी क़बर ते ईंदे को माण्हू शर्मिंदो न थिए, को माण्हू फिको न थिए त हिन क़बर ॾांहुं न वञा, हिन क़बर में दफ़न थियल माण्हुनि सिंध खपाए छॾियूं, पंहिंजो वतन खपाए छॾियूं, पंहिंजे 7 करोड़ माण्हुनि खे खपाए छॾियूं, पंहिंजे ईंदड़ नसलुनि जो पाणी खपाए छॾियूं। ज़रदारी साहब हीउ कैनाल न आहे, हीउ मौत जो परवानो आहे। ज़रदारी साहब मुंहिंजी 10 एकड़ ज़मीन बि कान्हे। बिलावल साहब हीउ तोसां जेकॾहिं MLA MPA वज़ीर सेनेटर नाज़िम हलनि पिया जिन जूं 1000 एकड़ ज़मीनूं आहिनि, उन्हनि जो दबदबो ज़राअत आहे। तव्हीं तक खटो था इन करे जो तव्हां वटि हारियुनि जा लश्कर आहिनि जिन खां कूड़ा वोट विझरायो था, जेके तव्हां जूं पोलिंगूं संभालीनि था। ऐं सरदार साहिबान, ऐं कबीलाई सरदारो, ऐं जागीरदारो, ऐं पीरो, ऐं मुर्शिदो, इहे जेके तव्हांजा मुरीद आहिनि, इहे तव्हांजी ज़मीनुनि जा हारी आहिनि, इहे मिसकीन ऐं पोरियत आहिनि। इन्हनि जो पाणी था बंदि कयो। हीअ 6 कैनाल कोन्हनि, हीअ 6 नांग आहिनि, हीअ 6 अजगर आहिनि जेके आदम बू करे सिंध खे घेरे में पाणी। हीअ सिंध जे निड़ीअ ते लत आहे। सिंध जो पाणी बंदि थियो, सिंध जा बचा हिन दौर जा ऐं ईंदड़ नसलनि जा उञ विखे मरी वेंदा। सिंध जे शहरनि में पीअण जो पाणी कोन हूंदो, तव्हांजे वाहन में पीअण जो, ज़मीनुनि जो पाणी छुटो, पीअण जो पाणी न हूंदो। तव्हांखे पंहिंजे ॿारनि, पंहिंजे बचड़नि, पंहिंजे बुज़ुर्गनि खे दफ़न करण खां अॻु में, उन्हनि खे कफ़न खां अॻु में गुस्ल ॾियण लाइ पाणी कोन मिलंदो। तव्हांजो पाणी बंदि हूंदो, तव्हांखे हिकिड़ो दड़को ईंदो, वणेसि त टोंटी खोलीनि, वणेसि त पाणी बंदि करे छॾीनि, सैलाब अचे खोले तव्हांखे ॿोड़े छॾीनि, ऐं वरी जीअं सैलाब ऐं मॉनसून ख़तमु थिए तीअं तव्हांजो पाणी बंदि कनि, त तव्हीं ब्लैकमेल थिया पिया हूंदो, तव्हीं पिया पिनंदव। जीअं हींअर इनकम सपोर्ट प्रोग्राम लाइ तव्हांखे पिनाइनि था, पंहिंजूं मायूं पिननि थियूं, ईअं पाणीअ जे ढुक लाइ पिनंदासीं। हीअ तव्हांजो वीरान थी वेंदियूं ज़मीनूं, हीअ कुझु कोन बचंदव। हीअ हवेलियूं ऐं महल, हिते माण्हू, हिते ओताकूं कचहरियूं, का शइ कोन हूंदी, को तव्हांजे दर ते कोन हूंदो, पाणी कोन हूंदो, फसल ई कोन हूंदा, ज़मीन ई कोन हूंदी। हारी तव्हांजी ॻाल्हि छो ॿुधंदा? हीअ जेके बाज़ारनि में मच्छियूं पिया खाओ, इहा मच्छी न हूंदी, इहे पला न हूंदा, इहे कुरड़ियूं ऐं ॼरका ऐं खगा न हूंदा, कुझु दया बि कोन मिलंदा, लूजरियूं कोन मिलंदियूं। खूहनि जो पाणी सुकी ईंदो, छाकाणि त दरियाउनि मां सिमी खूह भरजंदा आहिनि। जर खारो थी पोइ ख़तमु थी वेंदो। हिन शहर, हिन ॻोठ, हिन तर, हिन राज, हिन भाग में वण सुकी चुका हूंदा, को फसल कोन हूंदो, ॿेला सुकी सड़ी वेंदा, दरिया जो कचो तबाह थी वेंदो, का शइ कोन बचंदी, ढोर मरी वेंदा, लाइव स्टॉक तबाह थी वेंदो। मेहूं ऐं गऊं, माण्हुनि लाइ पीअण लाइ पाणी कोन हूंदो त गऊंनि, मेहनि ऐं बकरियुनि ऐं उठनि खे किथां आणींदो? सम्झो कोन पिया। हीअ कालाबाग डैम खां वधीक ख़तरनाक शइ आहे। हीअ थल कैनाल ऐं तौसा पंजनत खां वधीक